मां वार्ड नंबर 11 जो काउंसलर आहियां। पीपल्स पार्टी जो हुन सां मुंहिंजो वास्तो आहे। कुझु ॾींहं अॻ में मुंहिंजे अंडर में आहे आर ओ प्लांट जेको असांजो मसण माले में लॻल आहे, त उते मां इहे शयूं चेक कयूंमांसि जेके किरोड़े रुपए जा इहे असांखे पीसफुल पार्टी असांजो आसिफ़ ज़रदारी ऐं असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो ऐं उन सां गॾोगॾु असांजी अदी फरियाल टालपुर ऐं एम असांजो कुर्शे जुनेजो साहिबु असांखे जेके शदाद कोट में आर ओ प्लांट ॾिना ग़रीब मिसकिननि जे लाइ। त बाबा जेके ग़रीब मिसकिन आहिनि, जिन्हनि वटि पैसा न आहिनि पाणीनि जे लाइ, जेको आहे पाणी भराए नथा सघनि या पीअण जे लाइ उन्हनि खे को तकलीफ़ आहे, बड़ी बीमारियुनि जे लाइ असांखे पंहिंजे गवर्नमेंट पीपल पार्टी जे तरफ़ों असांखे इहे आर ओ प्लांट मिलिया जेके ग़रीब मिसकिन माण्हुनि खे पहुच जे लाइ, त बाबा पाणी पीअनि, जीअं बीमारियुनि खां बचनि। उन खां अलावा इहे आर ओ प्लांट अञा स्टार्ट न थिया। जेको असांजो हिते पब्लिक हित जो SDO आहे फयाज़ कोलाची, उन जा प्राइवेट माण्हू उन रखे करे प्राइवेट माण्हू उन्हनि जूं जेके किरोड़े रुपए जो इहो बजट असां वटि जेको आर ओ प्लांट लॻा आहिनि आवाम जी सहूलियत जे लाइ, उन्हनि पंहिंजा प्राइवेट माण्हू रखी फयाज़ कोलाची, उन पंहिंजा प्राइवेट माण्हू उन्हनि जूं जेकियूं मेन शयूं आहिनि, मोटर आहिनि, मसलन तारूं आहिनि या उन में का सोलर जी बैटरी आहे, उन्हनि जेके बि शयूं मेन शयूं आहिनि उन्हनि प्राइवेट माण्हुनि जे थ्रू हुन पंहिंजा सभु जेको आहे सो कढाए वियो आहे। ऐं उन खां अलावा मां इहा शिकायत बि कई फयाज़ कोलाची के, मां साईं हितां मोटरूं निकिरी वियूं आहिनि ऐं असांजो हितो जेको आहे सो सामान चोरी थिए थो, तव्हांजे नाले सां माण्हू अचनि था। ऐं उन टाइम उहो माण्हू उन सां गॾु मौजूदु बि हुयो। असां निशानदी बि करायोसीं त हे माण्हू आहे जेको हितां मोटरूं बि कढी वियो आहे ऐं हितां असांजूं बैटरियूं बि खणी वियो आहे। पोइ उन टाइम उनखे चयो भाई इहे मोटरूं हिननि खे मोटाए ॾे, त उन जे बावजूदि बि असांखे इहे मोटरूं न मिलियूं। हाणे असां वटि जेको मसण माले में आर ओ प्लांट आहे उन में असांखे रमज़ान जो महीनो आहे, एॾी तकलीफ़ आहे पाणी जे लाइ, त कॾहिं का न को उन में मसइलो आहे ई आहे। उन खां अलावा असां पंहिंजो पीपल पार्टी जे आला क़यादत खे इहो मुतालबो कंदासीं ऐं असांजे जेके सिटी जा उहिदेदार आहिनि असां उन्हनि खे बि रिक्वेस्ट कंदासीं त बाबा इन शइ जो नोटिस वठनि। ऐं उन खां अलावा मां इन्हनि ते केस बि दाख़िल कराईंदुमि, छो हे असांखे गवर्नमेंट ॾिनो आहे, असांजी पीपल पार्टी ॾिनो आहे। असां उन्हनि खे ॾिसो न, शदाद कोट जी आवाम खे पाणी जो काफ़ी मसइलो आहे। मेन मसइलो त पाणी जो असांजे शदाद कोट में, हिकु त असांखे पाणी जे मसइले जे लाइ जेकॾहिं असांजी गवर्नमेंट असांखे इहे शयूं ॾियनि थियूं त बाबा हे तव्हां ग़रीब मिसकिन जेके बि आहिनि शदाद कोट में उन्हनि खे तव्हां इहो पाणी मुहैया कयो। पर उन खां पोइ असांजो इहो करप्ट इंजीनियर जेको असांजो फयाज़ कोलाची, उन पंहिंजा प्राइवेट माण्हू रखे करे इहे सभु मेन जेकियूं शयूं आहिनि उहे चोराए करे खपाए अलाए किथे खणी वियो आहे। असांखे हाणे तकलीफ़ आहे शदाद कोट में वाटर प्लांट जेके बि आहिनि, तव्हां ॾिसो 22 असांजे जेको गवर्नमेंट ॾिनो आहे, अदी फरियाल टालपुर असांखे ॾिना आहिनि, को एम असांजे कुर्शे ते में जुड़े जो ॾिनो आहे। असांखे 20 खां 22 प्लांट आहिनि। असां पाण मां काउंसलर आहियां, मूंखे ख़बर आहे ज़ाती तौरु त इहे 20 खां 22 लॻल आहिनि। पर इन्हनि शयुनि जे लाइ त असांखे त साॻियो इहो ई माना माहौल थी वियो आहे त पाणी जी वॾी तकलीफ़ आहे शदाद कोट में, साफ़ु पाणी असांखे नथो मिले, असांजियूं मशीनरियूं चोराइजी वियूं, खपाइजी वियूं। असां आला क़यादत खां पीपल पार्टी जी जेकी बि आला क़यादत आहे, असां उन्हनि को इहो मुतालबो था कयूं त फिलफोर इन शइ जो नोटिस वठे ऐं इन्हनि ते FIR कराई वञे त जीअं ॿीहर अहिड़ी का शरारत न थिए। जेकॾहिं हिन शइ में इहो हाणे साईं अञा स्टार्ट ई मस थिया आहिनि, इहे हाणे साईं इन्हनि शयुनि जी जेको आहे सो माना हिकिड़ी चोरी थिए थी ऐं जेको आहे सो ऑफिसर इन्हनि करप्ट रखिया आहिनि। तव्हां ॾिसो हली त पोइ जेके असांजा अर्बन रुपया हाणे अचनि था वाटर प्लांट जे लाइ, जेको आहे सो वाटर सप्लाई जे लाइ, त ज़ाहिर ॻाल्हि आहे इहे ऑफिसर हुननि जी बि इहा ई शयूं चोरियूं कंदा त साॻियो ई असांजो शदाद कोट जो मसइलो त हल न थींदो। असां साॻियो ई सूरनि में आहियूं, छो त असां वटि इहे ऑफिसर जेके बि आहिनि इहे करप्ट आहिनि। असां चऊं था हिननि खे जेसि ताईं असां माना छिकताण हिननि जी न थींदी या हिननि ते को नोटिस न वठंदो न, त बि असांजे शदाद कोट जो मसइलो हल न थींदो, छो त हे चोर आहिनि, करप्ट आहिनि। हे चवंदा आहिनि त शदाद कोट जी का बजट अचे, असां उन्हनि में घपलो आणूं, असां उन्हनि में करप्शन कयूं, असां उन्हनि जी चोरियूं कयूं। असां वटि साॻियो इहो ई ॾिसो न, तव्हां लाड़काणे में ॾिसो पाणी जो मसइलो न आहे, तव्हां ॿियनि शहरनि में ॾिसो, ॿियनि ज़िलनि में ॾिसो सिंध जे, उते पाणी जो मसइलो न आहे। असां वटि ख़ासि तौरु शदाद कोट में वाहिद असांजो ज़िलो आहे कंबर ज़िलो शदाद कोट सॼे सिंध में, इन में असां वटि पाणी जो मसइलो आहे ई आहे। छाजे लाइ आहे त हे करप्ट ऑफिसर आहिनि, मशीनरियूं चोराए था वञनि, को जेको बि कमकार वारियूं मेन शयूं आहिनि उहे कढी था वञनि, चोराए खपाइनि था पंहिंजे मनपसंदि माण्हुनि जे प्राइवेट माण्हुनि जे थ्रू खपाए था। असांजियूं इहे शयूं वापसि नथियूं थियनि। मां अपील बि कयां थो पंहिंजे पीपल पार्टी जी आला क़यादत खां, मां
पुरज़ोर अपील कयां थो त असांखे इहे फिलफोर शयूं मोटाए ॾिनियूं वञनि। जेकॾहिं असांजी इहे शयूं मोटाए नथा ॾियनि त असां एहतिजाज कंदासीं। मां पाण पीपल्स पार्टी जो काउंसलर आहियां। मां पंहिंजी बिरादरी सां ऐं पंहिंजे वार्ड सां निकिरी करे मां कोटमोड़ चौक ते धरणो हणंदुमि।